वसीम मलिक शाह माइनर जिते MNA ऐं MP खुरम सुमरे जी जेकी बनी आहे उते पाणी मौजूदु न आहे। नंढा वॾा ज़मींदार पाणी जे डुक डुक लाइ परेशान आहिनि, हारी परेशान आहिनि। अॼु मुहर्रम हराम जी 3 तारीख़ आहे ऐं अॼु बि सिंध समेत टनो मोहम्मद खान में करबला बर्पा आहे। हाजी नूर मोहम्मद गोपांग में पाणी जे डुक लाइ अवाम परेशान, चाटपू कॉलोनी में अवाम पाणी जे डुक लाइ परेशान ऐं मुख़्तलिफ़ पाड़नि में अवाम पाणी जे डुक लाइ परेशान। हाजी नूर मोहम्मद गोपांग में मासूम ॿारड़ा, बुज़ुर्ग, औरतूं परे खां पाणी भरण ते मजबूर आहिनि ऐं टाटपू कॉलोनी में रेड़नि ते, गाॾियुनि ते, चिंचिन ते, गॾा गाॾियुनि ते पाणी भरण लाइ माण्हू परे खां मजबूर आहिनि। पीर मुलाज़ में पाणी न आहे, गॾा गाॾी समेत पैसनि सां पाणी ख़रीद कयो थो वञे। हुनखे अलावा मुख़्तलिफ़ पाड़नि, मुख़्तलिफ़ ॻोठनि में पाणी जी वॾी खोट आहे। हुन सां गॾोगॾु ज़मीनदार जेके पाणी जे डुक लाइ परेशान आहिनि, जेके आबादी करण लाइ परेशान आहिनि, पांदीवाम में पाणी मौजूदु न आहे, मुलाकात जे गजा में पाणी मौजूदु न आहे, शाह करीम जे गजा में पाणी मौजूदु न आहे, टंडो गुलाम हैदर में पाणी मौजूदु न आहे, शाह करीम जे मुकमल तिलके में पाणी मौजूदु न आहे। हुन सां गॾु वसीम मलिक शाह माइनर जिते MNA ऐं MP खुरम सुमरे जी जेकी बनी आहे उते पाणी मौजूदु न आहे। नंढा वॾा ज़मींदार पाणी जे डुक डुक लाइ परेशान आहिनि, हारी परेशान आहिनि, दुकानदार परेशान आहिनि। जेकॾहिं आबादी न लथी त असांजो गुज़र सफ़र कीअं थींदो? छो सिंध जो गुज़र सफ़र सिर्फ़ु सिंध ते आहे, तेल ते, कोयले ते, गैस ते। उते सिंध जे ज़मीन वारसनि खे को बि न रोटी आहे, न उन का शइ मिले थी, न रिलीफ मिले थो। सिर्फ़ु असांजे ज़रायत ते आहे ऐं ज़रायत मुकमल ख़तमु करण जी साज़िश रथी वई आहे। जीअं आबादियूं लहनि थियूं, रेट घटि थिया वञनि था, त हिन वक़्तु जेकी असांजी सारियुनि जी पुखई आहे, असांजी पुखई थी वेंदी आहे। पर पाणी न हुजण जे करे काफ़ी माण्हू ज़मींदारनि जेके ॿिज पोखिया त पाणी ईंदो, उन जा ॿिज सड़ी रहिया आहिनि ऐं काफ़ी जेके रहियल आहिनि पाणी अचे पोइ ॿिज पोखियूं, हारी जेके आहिनि, जेके पंहिंजी गुज़र सफ़र सिर्फ़ु इन 3/4 हिसे ते वञी कंदा आहिनि, अॼु उहे परेशान लॻा पिया आहिनि। दुकानदारनि खे ख़बर आहे त जेकॾहिं आबादी न लहंदी त असांजा कारोबार न हलंदो, असांजा रेस्की दुकान कोन हलंदा, असांजा कपिड़े जा दुकान कोन हलंदा, जुतनि जा दुकान कोन हलंदा, सोन कोन विकामंदो, मेकअप जा सामान कोन विकता। मुख़्तलिफ़ जेके बि माना असांजो गुज़र सफ़र सिर्फ़ु सिंध ते आहे, ज़रायत ते आहे ऐं उनखे मुकमल तबाह कयो पियो वञे। अचो त गॾिजी हिन जो आवाज़ु बुलंद करियूं, आवाज़ु उचारियूं, पंहिंजा हक़ इन्हनि खां विड़ी वठूं। पाणी असांजो जीअण मरण जो सुवालु आहे, पाणी न हूंदो हूअं ई मरी वेंदासीं। अचो त विड़ी रोडनि ते निकिरी पंहिंजो पाणी वठूं।